सरकार जो नंबर लिखा इन्हें भी असा क्या ले लिखे ना तो वो तुझे कल पकड़ा है हमेशा नहीं जब करें तो मोटे साहब तमाम परेशान सरकार सही थी चवां पहिरियां ॿियनि खे प्यारियो मुराद संगे था है कड़ी ॻाल्हि करता है बादशाह आयो कुझु ख़्याल कयो संगे सां गॾु आहियूं ज़िंदगी सां साथ कॾहिं बि नथी छॾे सघे ऐं तव्हां सां इहो महसूसु कयो इन लाइ तव्हां में फ़र्क़ु आहे सरकार चङो मुराद अली खान रब सुणाए थो दुरमोमन हिकड़ी ॻाल्हि आहे मीर साहब जा गुण मुखालिफ़ बि ॻाइनि पिया पर हारियुनि नारियुनि जा बड़े चङा कम पिया थियनि मुराद खान पर हिकु ॻाल्हि ध्यान में रहे यार लॻे थो त सरकार वज़ीर कादिर खान सां कुझु नाराज़ आहे ऐं शिकार जो प्रोग्राम बि नारे ठाहे वठनि तव्हांखे त ख़बर आहे त सरकार जा मुखालिफ़ बि घणा आहिनि त हिमायती बि घणा आहिनि इन करे तव्हां असांखे गॾिजी ध्यान सां कमु करिणो आहे इन करे सरकार खे असां रोके बि नथा सघूं ऐं कम बि ध्यान सां करिणो आहे तव्हां गॾु हूंदो त वधीक बहितर आहे मीर साहब सां सिर लॻे ज़रूरु हलबो ॿुधो आहे त लाहौर वारी बेगम साहिबा जे माइटनि खज़ाने खे ॿराई ॾेई छॾिया आहिनि हा मुराद खान दिलि बेवस हुजे त बस कंहिंजो नथो हले इहो बि ॿुधण में अचे थो त जेके बि शाही हीरा जवाहरात आहिनि उन्हनि ते बि संदन नज़र आहे छा ॻाल्हि कजे मीर साहब जो इश्क बि वॾो न आहे मुंहिंजो बच्चो ठीकु थींदो अलाह कंदो मुंहिंजो बच्चो जल्द ठीकु थी वेंदो साईं शाही हकीम आया आहिनि तूं हीअं कर हकीम साहब खे अंदरि वठी शहजादे खे कॾहिं खां तकलीफ़ थी आहे रात खां न जाग थी पिया आहिनि देर आहे ख़ैर आहे थोरो तप थी वियो आहे मौसम जी तब्दीली जे करे मां दवा मोकिलियां थो
छा चयो वकील साहब? साईं चयो त ठीकु थी वेंदो। साईं कासिद ख़त खणी मीर साहब ॾे रवाना थिया आहिनि। वकील साहब सही तरह ॾिठो न, इहो चई न को मसइलो न आहे, वरना मीर साहब ॾाढा परेशान थी वेंदा। साईं इन बहाने सरकार ते ॾींहं में ईंदा। सरकारी बादशाही जो खैर सरकार घणा पैगाम आयो आहे। केरु आहे? सरकार मीर फैज़ मोहम्मद जी तबियत अचानक नाचार थी गुज़ारी। छा कजे? सरकार मुराद खान खे त मोकिलियो, सवार बि भलो आहे ऐं घोड़ो बि संदसि भलो अथसि। जल्दी बीमार मोकिलिजे। मुराद खान खे गॾु हिकिड़ो सूंहों था ॾियूं। असां शेरा में किथे भटकी न वञूं। सूंहों ते ॾिसंदो तेसीं ते मुराद खान थी ईंदो। हवा तव्हां बारो कयो, जल्दी मोकिलियोसि। ईअं सरकार जो हवा तव्हां तुर्त सां पतो पवणो घुरिजे। जेको मां अचवञ करे थकिजी पई आहियां, ॾाढा जबरदस्त कया अथमि, कुझु ॾींहं आराम कंदसि। ॾिस इकबाल, तूं मीर साहब जे लफ़्ज़नि जे जार में न फंस जा। तूं त लफ़्ज़नि जो ॼाण लफ़्ज़नि जो ॼाण छा चईंदा, त सफ़ा सादा। तो समझी तो इकबाल असां जेको जार विछायो आहे उहो जे धरो थी वियो त शिकार हथनि मां निकिरी वियो। तूं सम्झी चुन थी आख़िर असांखे अञा घणी दौलत मिलंदी आहे, पर हाणे कुझु एहतियात करण जी ज़रूरत आहे। अंग्रेज सरकार खां वठी हिते आम राज खे बि ख़बर पइजी वई आहे त हिंदुस्तान जी समूरे राजाउनि खे बि ख़ैर आहे, इहा त पंहिंजी केस आहे। ॿुधण में त इहो बि आयो आहे त सरकार इकबाल सां सरेआम, मुंहिंजो मतिलबु आहे त खुलेआम शादी करणु चाहिनि था। बाजी तकड़ न, बिल्कुल भी तकड़ न। हिन मामले में त असल माल बेड़बो। मियां फिरोज़, तूं त दिल्ली लखनऊ ऐं आगरे में पियो आयाशू करे। तव्हां वरी हिते कहिड़ो दुखनि में आहे?